नाज़रीन, हैदराबाद फुलेली थाणे जी हद ओल्ड पावर हाउस वारे इलाइक़े में 9 सेप्टेम्बर ते 17 वरियनि जो अमान अली शाह पुट अमजद अली शाह ऐं संदसि सौट 15 वरियनि जो समद अली शाह पुट मोहम्मद अली शाह पाड़े में पुरस्कार नमूने गुम थी विया हुआ, जिन जा कपड़ा ऐं मोबाइल फ़ोन हथ अचण खां पोइ संदन वारस बेहाल थी विया आहिनि ऐं घरनि में कोराम मतल आहे। नीगर अमान अली जे वालिद अमजद शाह जो चवणु आहे त शुरूआती तौरु खेनि पाड़े जी औरत रमज़ानो ॿिन्ही ॿारनि बाबति ॼाण फराहम कई हुई, जंहिं बाबति उन्हनि पुलिस खे इतला ॾिनो ऐं बाद में पुलिस खेसि तहवील में बि वरितो हो। हिन चयो त संदसि पुटु अमान जो मोबाइल फ़ोन 18 सेप्टेम्बर ते पुलिस खे मिलियो ऐं पुलिस फ़ोन इस्तेमालु कंदड़ मोहसिन शेख जी निशानदेही ते संदसि पुटु ऐं भाइटे जूं कमीसूं बि हथु करे वरितियूं आहिनि। गिरफ़्तार मोहसिन शेख फुलेली पुलिस खे जांच दौरान ॿुधायो त 12 सेप्टेम्बर ते ॼाणायल मोबाइल फ़ोन में सिम संदसि साले लॻाई हुई, जंहिंखे बि पुलिस तहवील में वरितो हो। हिन इल्ज़ाम हयो त फुलेली थाणे जी पुलिस तोड़े DSP फुलेली गिरफ़्तार थियलनि खां आॾी पुछा करण बदिरां खेनि ॻुझ गोह में आज़ादु करे छॾियो आहे। वारसनि मूजिबि 4 ॾींहं अॻु संदन नीगरनि जा फुलेली वाह जे किनारे तां कपिड़ा ऐं हिकु मोबाइल फ़ोन हथ अचण बावजूदि बि संदन पतो नाहे पइजी सघियो ऐं हाणे फुलेली पुलिस संदन केस ख़राबु करण लाइ गिरफ़्तार थियल मोहसिन शेख समेत ॿियनि खे आज़ादु करे छॾियो आहे, जंहिं बाबति उन्हनि SHO हेडक्वार्टर वटि ॿुधायो हो। ॿिए तरफ़ फर्नीचर जे दुकान ते कमु कंदड़ अमान अली शाह ऐं नाई जे दुकान ते कमु कंदड़ समद शाह जे हवाले सां संदन माहिरूं बेहाल आहिनि ऐं संदन चवणु आहे त नीगर कहिड़े हाल में हूंदा। वाज़े रहे त नीगर अमान ऐं समद जी गुमशुदगी बाबति फुलेली थाणे ते रिपोर्ट बि दाख़िल थियल आहे, पर 13 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस अञा ताईं संदन ॻोल्हा खे यकीनी नाहे बणायो। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त फुलेली थाणे जो DSP तोड़े SHO नीगरनि जी ॻोल्हा में संदन का बि मदद करण लाइ तयारु नाहे। उन करे DIG मामले जो नोटिस वठे त जीअं नीगर हथु अची सघनि।